इस सूरत नू मैं जाना जाना खाते जाने जहाना खा। सुभान अल्लाह। इस सूरत नू यानी सुनो मेहर अली शाह यार के दिसी भी रहो गाल करे भी रहो। इस सूरत नू मैं जाना खाते जाने जहाना खा। सच आखा ते रब दी मैं शान आखा जिस शाना विचों हिन सब बनिया। सुभान अल्लाह। सच आखा ते रब दी मैं शान आखा जिस शाना विचों हिन सब बनिया। किथे मेरे अली किथे तेरी सना। सुभान अल्लाह। मुश्ताक अखियां किथे जा लड़ियां। मुख चन्न बदर हाय हाय हाय। मुख चन्न बदर लासानी मथे चमक दी लाट नूरानी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुख चन्न बदर लासानी मत चमक दी लाट नूरानी। काली जुल्फ ते अखे मस्तानी मखमूर अखा हिन मद भरिया। किथे मेरे अली किथे तेरी सना। गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां। मुझे सुने हबीब जे पाक नूनी निगाह जो इहो कमाला जो जेको ॾिसंदो वा दीवानो थी वेंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुञाणू हुजे अण सुञाणू हुजे मुझे यार ते निगाह पवंदी आ पंहिंजी दिल ॾेई वेहंदो आ। हाय हाय। मदीने तैयबा खां ॿाहिरां हिकिड़ो काफ़िलो वेहंदो आ। काफ़िले में हिकिड़ो सुहिणो ॻाढ़े रंग जो उठ मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां गुज़र थींदो आ। मुझे मुस्तफ़ा के उठ वणी वेंदो आ। सुभान अल्लाह। मुझो हबीब फरमाइदा ओ काफ़िले वारो जी अजनबी कौन प्या सुञाणन जी अजनबी। मुझे हबीब पुछो उठ कंहिंजो आ। हिकिड़े उथी चयो त सुणा उठ मुंहिंजो आ। मुझे महबूब फरमायो इहो उठ विकिरो कंदे। हा छो न कंदुसि। मुझे पिरीअ पुछो त उठ जी क़ीमत केतिरी आ। हुन 200 दिरहम चया या 100 दिरहम चया जेकी जुबान मां हुन चया। मुझे हबीब फरमायो कबूला उठ मां खेॾे। सुभान अल्लाह। उठ मां खेॾे पैसा वञी मां तोॾे मोकिलियां थो। उन देर ई कान कई उठ मुंहिंजा दोस्त महार खां वठी मुझे हबीब जे हवाले कई। सुभान अल्लाह। हबीब करीम बिना पैसा ॾियण जे उठ काहे मदीने तैयबा ॾांहुं रवाना थिया। जॾहिं नज़र खां ग़ाइब थी विया 4 दोस्त हुया। चईनी हिक ॿिए ॾे निहारे हिक ॿिए खां पुछो ॾे ख़बर ओ अदा फलाणा तोखे छा थी वियो। चई छा थियो। चई उठ ॾेई छॾियई। चई ॾेई छॾियमि। चई पैसा। चई यार पैसा त कोन वरितमि। चई छो। चई ख़बर ई कान्हे का इन पिरीअ जे अखिड़ियुनि में अलाए छा हुयो। हाय हाय। इन दिल पर जे निगाहुनि में अलाए छा हुयो
जी मां उन दे निहारा पियो दिल पई चवे त पंहिंजी जान भी ॾेई छॾिया है त उठ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज इएं चई पंहिंजे साथियुनि खे चई ॻाल्हि त ॿुधो मां त उन अखियुनि जे मथां कुर्बान थी वयुसि पर तहां त मुंहिंजा साथी हो तहां छो न कुझु चयो। उन्हनि चयो जेकॾहिं सच पुछी त ख़ुदा जो कसम असांखे बि ख़बर ई कान पई पए दिल पई चए त इहो पिरी रुगी ॻाल्हाईंदो रहे त असां दीदार कंदा रहूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे पाण में ॻाल्हाइनि था अंदरों पर्दे मां औरत आवाज ॾींदी आहे ओ मुंहिंजा साथियो ख़बरदार थिजो मता इन पिरीअ जे बारे में को लफ़्ज़ ॻाल्हायो अथव। हैरत में पइजी विया पर्दे जे अंदरों वारी औरत जेका काफ़िले में शामिल आहे उनखे चवण लॻा ॾे ख़बर तो त ॻाल्हायो बि कोन तो त ॾिठो बि कोन तो दीवानी छाते आ जी तव्हां सां त ॻाल्हायो हबीब मूं त परे खां रुगी हिकिड़ी दीदार झलक जी ॾिठी। सुभान अल्लाह। मां वाइदो थी कयां त इहो सुहिणो दिलबर अजनबी कूड़ो नथो थी सघे पाण ई पैसा मोकिलींदो। सुभान अल्लाह। पर जे पैसा न मोकिलियई त मां ख़ुदा जो कसम खणी थी चवां त मुंहिंजी जेका मिल्कियत आहे उहा विकिरो करे पैसा मां ॾींदसि पर न दिलबर जे लाइ कुझु बि न ॻाल्हाइजो। सुभान अल्लाह। आशिक अदा कई तुंहिंजे अखेड़ियुनि जे असरार हज़ारे हैरान कया तुंहिंजे अखेड़ियुनि जे असरार हज़ारे हैरान कया ओ हैरान कया मस्ताना कया साईं तुझे अखेड़ियुनि जे असरार इन्हनि कजलियुनि कई घाया ओ इन्हनि कजलियुनि कई घाया अबरूअ जे झनकार मोहे मस्ताना कया ओ मस्ताना कया दीवाना कया साईं तुझे अखेड़ियुनि जे असरार पीर पैगंबर शाह सिकंदर ओ पीर पैगंबर शाह सिकंदर कामिल कलंगियदार मोहे मस्ताना कया हो मस्ताना कया दीवाना कया सुन तुझे अखेड़ियुनि जे असरार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। थियो यार जे इश्क जूं ॻाल्हियूं पुछी इहो ई त मुंहिंजे महबूब जे पाक निगाहुनि जो कमाल आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो ई त मुंहिंजे महबूब जे पाक निगाहुनि जो कमाल आहे जो जेको ईंदो आहे ॾिसंदो वेंदो आहे दीवानो थींदो वेंदो आहे। सुभान अल्लाह। जान ॾेई छॾींदो आहे बचड़ा ॾेई छॾींदो आहे मिल्कियत ॾेई छॾींदो आहे पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां पंहिंजो नातो कोन छिनंदो आहे।